सामारे जे आबादगारनि लटियल वाटर कोर्सन खे बहाल करण जो मुतालबो कयो आहे। नबी सरवार जे आबादगारनि नसीर खान धोकाई, हाजी नो खान, मोहम्मद अज़ीम ऐं ॿिनि चयो त आबाशी अमले तरफ़ां बिना इतला जे वाटर कोर्सन खे रोटेशन जो बहानो करे किरननि सां लटियो वियो आहे। रोटेशन हुई को 10 में कोन हुई, नोटिस कोन ॾिना आहिनि ऐं 11 में रोटेशन कोन हुई त असां पोखाई करे छॾी आहे। मथां वाह जी बंदी पई थिए, मथां नारा कैनाल जी बंदी थिए पई ऐं हिते रोटेशन शुरू करे किरेनूं घुराए असांजा वाटर लटिया वञनि था। हथरादू लटे 50 एकड़ो खोट करे छॾियो अथनि। उन्हनि चयो त शुरू ऐं पुठ वारनि खे पाणी ॾियण लाइ सामरे वारनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। अवां ॾिसो ही वाह बिल्कुलु पलटंदो जॾहिं हिते ई रोटेशन ख़तमु थिए थी त बिल्कुलु ई 50% पाणी थिए थो। ठीकु आहे न, एतिरो हिते जे माण्हू खां ज़ुल्म आहे। हेठि मोगनि जा मोगा तर निकिता पिया आहिनि, हेठे माण्हुनि खे ख़ुशि पिया कनि ऐं ॿियो मथे माण्हुनि खे ख़ुशि पिया कनि। विच वारा वाहन वारा इहे माना वीचारा कंहिं पासे ई कोन्हनि। SDO इरिगेशन ॿुधायो त कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थी रही आहे, सभिनी खे पाणी ॾिनो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।